अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। हाणे ही जेके हले पई सीरीज़ असांजी हले पई जंहिंमें तव्हांखे कस्टमाइज़ करणु सेखारूं पिया, जेको मुख़्तलिफ़ शेप तव्हांखे कस्टमाइज़ करणु सेखारूं पिया। जंहिंमें पहिरीं असां ग्रेडियंट खे कस्टमाइज़ कयोसीं, जेको फिल लाइन शेप जे फिल इफेक्ट में, पोइ उनजी आउटलाइन आहे उनखे बि असां यानी कि क्लियर कयोसीं। उनखां अलावा जेको फिल में आहे जेको पैटर्न फिल कयोसीं ऐं टेक्सचर फिल कयोसीं। हाणे हिन जेको आहे ट्यूटोरियल में हिन ट्यूटोरियल में असीं तव्हांखे जेका टेक्स्ट जेको अंदरि लिखियो अथनि टेक्स्ट ते बि असीं मुख़्तलिफ़ जेके इफेक्ट्स आहिनि उहे अप्लाई करे सघूं था। उहे त असीं हिते ॾिसो फॉर्मेट में असीं टेक्स्ट में हितां जेके इफेक्ट्स आहिनि उहे असीं अप्लाई करे सघूं था। सपोज़ शेडो आहे, बिवॉल आहे, रिफ्लेक्शन आहे, ETC, त इहे असीं अप्लाई करे सघूं था। लेकिन हिनखे असीं कस्टमाइज़ बि करे सघूं था। हिन में तव्हांखे कस्टमाइज़ करणु सेखारिबो आहे। तव्हां हिन ते क्लिक करियोसि ऐं वञो फॉर्मेट में। उनखां पोइ हिते हीउ ॾिसो नंढड़ो चौको लिखियो, हिनखे क्लिक करियोसि, खुली ईंदा। हीअ छा इफेक्ट खुली ईंदा। हीअ ॾिसो टेक्स्ट जो फिल जेके आहिनि उहे आहिनि फिल इफेक्ट में। फिल में असीं जेको टेक्सचर जे न असीं जेका आहे नो फिल में असीं को फिल न आहे। हिते सॉलिड फिल में असीं सॉलिड फिल ॾेई सघूं था। सॉलिड फिल में असीं कलर जेको चूज़ कंदासीं उहो कलर असीं हिन में फिल करे सघूं था। हिन में दोस्तों रिफ्लेक्शन जो इफेक्ट जेको आहे इहो अप्लाई थियल आहे न, इनखे पहिरीं हटायूंसि था। हितां रिफ्लेक्शन नो रिफ्लेक्शन करूं था, रिफ्लेक्शन में नो रिफ्लेक्शन करूंसि था, ठीकु आहे। एॾां थोरो हिते करे था वठोसि। इन खां अलावा पहिरीं असीं जेको टेक्स्ट छा आहे सिफ़ा हिकिड़ो सनो टेक्स्ट आहे। असीं हिन में जेको ग्रेडियंट फिल कंदासीं एतिरी जेको वाज़े न ईंदी, उन करे असीं फ़ॉन्ट जेको न चेंज था करूंसि। हीअ कैलीबेरी जा फ़ॉन्ट आहिनि। कैलीबेरी जे फ़ॉन्ट खे असीं एरियल ब्लैक में असीं करूं था। जॾहिं एरियल ब्लैक में कंदासीं त असांजो क्लियर थी वेंदो। हाँ दोस्तों, जेको हिन में हाणे हिन में असीं जेको न ग्रेडियंट हिन में फिल करे सघूं था। टेक्स्ट में बि असीं ग्रेडियंट फिल था करूंसि। ॾिसोसि ग्रेडियंट ते क्लिक करियोसि। ग्रेडियंट क्लिक करण खां पोइ हिते असीं पंहिंजी कस्टम ग्रेडियंट करूं था। हीअ जेके नोट्स आहिनि एडवांस जेके नोट्स जेके बि आहिनि असीं डिलीट था करियोसि। ऐं हिकिड़े फस्ट में हिते जेको असीं फिल था करूं ब्लैक कलर हिते फिल करियोसि। ऐं ग्रेडियंट ॾिसो हिते टेक्स्ट में असांखे हिते शो थिए पई। इन खां अलावा हिते जेको कलर चूज़ करूं था, चूज़ कलर आई थिंक रेड, जेको रेड छा आहे जो सभिनी मां पधरो थी बीहे थो रेड कलर, उन करे असीं हिते अञा हिकिड़ो जेको अप्लाई करूं था, रेड कलर अप्लाई करूं था। हीअ ॾिसोसि, छो त ग्रेडियंट जेका थोड़ी ख़ूबसूरत लॻंदी लीनियर जेको शेप आहे। हाणे ॾिसी वठोसि। ऐं हिनखे असीं फ़ॉन्ट अञा थोरो वॾा कंदासीं त जीअं असांखे वाज़े नज़र अचे, ग्रेडियंट असांखे वाज़े नज़र अचे। थोरो विड्थ वधाईंदासीं न तॾहिं असां क्लियर थी वेंदो। ॾिसो त अच्छा, रेक्टेंगल जी स्पेल जेको ग़लति आहे, RANTANGEL सॉरी रेक्टेंगल आहे, ठीकु आहे न। हीअ ग्रेडियंट आहे। हीअ कहिड़ी इफेक्ट आहे असां वटि आहे लीनियर जो 90 डिग्री ते आहे इफेक्ट आहे। असीं हिनखे ॾिसो जेकॾहिं हीअ हिनखे चेंज कंदासीं रेडियल ते, असीं रेडियल खे चेंज करे सघूं था। ॾिसो रेडियल जेको इफेक्ट अची वियो। ऐं इन खां अलावा असीं जेको केतिरा ॾिसो रेक्टेंगुलर जा इफेक्ट आहिनि उहे बि असीं अप्लाई करे सघूं था हिन में। जंहिंमें जेको असीं हीअ प्रीसेट में असीं हिनखे सेंट्रलाइज़ करे सघूं था ऐं असांखे ग्रेडियंट हीअ जेको शो करे पियो। त टेक्स्ट में असां ग्रेडियंट फिल करण खां पोइ असीं टेक्स्ट में पिक्चर उहो बि असीं फिल करे सघूं था। टेक्सचर में टेक्सचर हुजे या पिक्चर हुजे असीं फिल करे सघूं था। पिक्चर फाइल में वञी तव्हां पिक्चर चूज़ कंदा, तव्हां पिक्चर करे सघो था। ऐं टेक्सचर तव्हां को बि टेक्सचर तव्हां हिते अप्लाई करे सघो था। ॾिसो टेक्स्ट में असांजो टेक्सचर जेको उहो अप्लाई थियल आहे। उनखां अलावा आहे पैटर्न आहे, असीं पैटर्न हिन में फिल करे सघूं था। ॾिसो टेक्स्ट में पैटर्न फिल थियल आहे। पैटर्न में फोरग्राउंड कलर ऐं बैकग्राउंड कलर तव्हां जेको चेंज करियोसि। हाणे फोरग्राउंड कलर चलो ब्लैक रखूंसि था ऐं बैकग्राउंड कलर असीं रेड जेकॾहिं रखूंसि था त ॾिसो असांजो टेक्स्ट ख़ूबसूरत असां हुनखे कहिड़े बि हिसाब सां ख़ूबसूरत बनाए सघूं था। इहो असांजो अची आहे फिल वे इफेक्ट में अची वियो आहे दोस्तों। उनखां अलावा अचनि था रिफ्लेक्शन में। हीअ जेके इफेक्ट आहिनि मुख़्तलिफ़ इफेक्ट्स आहिनि, जंहिंमें शेडो आहे। शेडो जेका हीअ प्रीसेट असांखे ॾिए थो। प्रीसेट खां अलावा हीअ असां जेका तव्हां अॻे वीडियो में तव्हां ॾिसी वठो फिल में असां जेका कहिड़े हिसाब सां हिनखे शेडो खे असां सेट कयोसीं। असीं टेक्स्ट ते बि इहो शेडो सेट करे सघूं था। असीं प्रीसेट मां जेको को बि शेडो अप्लाई कयोसीं। उनखां अलावा हाणे ॾिसो ट्रांसपेरेंसी आहे हिनजी, शेडो जी ट्रांसपेरेंटी आहे, साइज़ आहे शेडो जो, टेक्स्ट में कहिड़ो जेको साइज़ असीं जेको करे सघूं था। उनखां अलावा हिनजो ब्लर आहे ऐं डिस्टेंस आहे। इहो तव्हांजी शेडो जे इफेक्ट्स आहिनि, ॾिसी वठोसि। पैटर्न फिल आहे, हिनखे सॉलिड फिल में आणियूंसि था। फिल में असीं वञूं था वापसी ऐं हिन में सॉलिड फिल में आणियूं था त जीअं वधीक असांखे क्लियर थिए ऐं असीं जेको टेक्स्ट जो कलर थोरो चेंज करियूंसि था, येलो था करे छॾियूंसि त जीअं शेडो क्लियर थी अचे। अच्छा, उनखां अलावा शेडो खां पोइ जेको असांजा रिफ्लेक्शन जा इफेक्ट्स आहिनि, ॾिसोसि शेडो खे असीं क्लोज़ था करूं, रिफ्लेक्शन में अचूं था। रिफ्लेक्शन में ॾिसोसि ट्रांसपेरेंटी आहे, प्रीसेट का बि तव्हां अप्लाई करे सघो था। अदरवाइज़ तव्हां रिफ्लेक्शन ॾिसो हेठि तव्हांखे टेक्स्ट जी रिफ्लेक्शन शो थिए पई। डिस्टेंस तव्हां ॾिसोसि, तव्हांजो डिस्टेंस जेतिरो चाहियो ओतिरो डिस्टेंस ॾेई सघो था। ट्रांसपेरेंसी तव्हां जेका रखणु चाहियो डिम या घटि रखणु चाहियो था, हीअ ॾिसियोसि रेक्टेंगल जो दोस्तों रिफ्लेक्शन जा इफेक्ट्स आहिनि। असल में टेक्स्ट खे सिलेक्ट करे ॾींदा त जीअं टेक्स्ट जा इफेक्ट आहिनि उहे अप्लाई थियनि। अच्छा, असां जेको ग्लो जा इफेक्ट में जेको असां आणे सघूं था। ग्लो जे इफेक्ट में साइज़ ॾिसोसि वधायोसि, केतिरी साइज़ तव्हां ग्लो में आणणु चाहियोसि था। ग्लो जी साइज़ आहे असल में छा आहे शेडो जेको अप्लाई थिए न, असीं शेडो खे ऑफ था करियोसि फ़िलहालु।
शेडो जो नो शेडो था करूँ। रिफ्लेक्शन में बस जो नो रिफ्लेक्शन करता तो जी ग्लो जो इफेक्ट अस वाजे थी तव्हां वटि वाजे थी अचे। अदरवाइज़ मल्टी इफेक्ट्स में तव्हां पाण जो तजुर्बा करे उनके मल्टी इफेक्ट कजोस। त शेडो जो कलर इतने ब्लू थियल है, असीं इनके वाइट था करूँ तो जी इनते वाइट असांखे नज़र अचे। साइज़ असीं इन शेडो जी ॾिसो ग्लो जी सॉरी साइज़ वधायूं था, ट्रांसपेरेंसी थोड़ी घटि करूं था तो जी वाजे थी। अच्छा जो फिल इफेक्ट में हाँ येलो कलर है जे करे ग्लो जे करे ये क्लियर न पे थिए, छो तो डार्क कलर हुए डार्क कलर ग्लो थे वधिक आसान क्लियर थिए तो ॾिसो ये ग्लो में इफेक्ट है। अच्छा ग्लो के अलावा अच्छा अचे न इफेक्ट में आयासीं। ग्लो के अलावा कैंसा असीं सॉफ्ट एज इन सॉफ्ट एज पे करे सघूं था, लेकिन सॉफ्ट एज सॉरी पिक्चर में इनके ॾे थो, टेक्स्ट में असांखे सॉफ्ट एज ऑप्शंस नथो ॾेस। एंड 3D ट्रांसफॉर्म में असीं जी जेको बिवॉल वो सेट करे सघूं था। ॾिसो टेक्स्ट केतिरो ख़ूबसूरत नज़र अचे पियो। जी टॉप बिवॉल ऐं जेको बॉटम बिवॉल वो असीं सेट करे सघूं था। ये ॾिसो टेक्स्ट खे काफ़ी ख़ूबसूरत तव्हां पंहिंजी प्रीसेट में टेक्स्ट जेको उनखे ख़ूबसूरत को बढ़ाए सघो था। ॾिसो तो दोस्तों फोटोशॉप में जेके टेक्स्ट लिखबा आहिनि उन टाइप मां असीं जेको इन्हनि खे पंहिंजे टेक्स्ट में एक्सेल में या वर्ड में हिन में असांखे माइक्रोसॉफ्ट असांखे इहे टूल ॾिए थो। तो ही इफेक्ट्स में तव्हां जेको 3D ट्रांसफॉर्म करे हाँ जो रोटेशन तव्हां बिल्कुलु रोटेट इनके करे सघो था। इनके रोटेट ॾिसो 3D रोटेशन में तव्हां इनके कहिड़े हिसाब सां रोटेट करे सघो था। इनके जेको आहे Z एक्सिस ते तव्हां रोटेट करे सघो था या इनके ॾिसो सपोज़ ही रोटेशन आहे, हिन रोटेशन में असीं ॾिसो असांखे काफ़ी जेको 3D कल शेप ॾे पियो लुक ॾे पियो। इहो आहे दोस्तों टेक्स्ट इफेक्ट असां जेको जस्ट हिन जेको कंहिं बि टेक्स्ट ते असीं ये इफेक्ट अप्लाई करे सघूं था। सपोज़ असीं वर्ड आर्ट के करे इंसर्ट करे जेके वर्ड आर्ट वारा जेके टैग आहिनि न इन्हनि ते बि असीं प्रीसेट पंहिंजी अप्लाई करे सघूं था। सपोज़ इन्फोडेस्क असीं पंहिंजे चैनल जो नालो हिते शो करायूं था ऐं उन चैनल में जेको उनखे इफेक्ट कयूं था। अगेन वीडियो में दोस्तों मैं तव्हांखे फ़ॉन्ट जेको उनखे चेंज करणु कोन ॾेखारियो, लेकिन इहा तो नॉर्मल आहे। हिते फ़ॉन्ट जस्ट कहिड़ो बि तव्हां जेको हूंदा न फ़ॉन्ट जी डिज़ाइन हूंदा आहिनि हितां हीअ तव्हां चेंज करे सघो था। ॾिसो केतिरा फ़ॉन्ट्स हूंदा आहिनि मूं वटि इंस्टॉल सिंधी इंस्टॉल थियल आहे, उन करे सिंधी जा जेके फ़ॉन्ट डिज़ाइन बि हूंदा आहिनि। एरियल ब्लैक छा हूंदो आहे हिकिड़ो माना बोल्ड जेको फ़ॉन्ट हूंदो आहे उन करे हिन में जेको ग्रेडियंट वग़ैरह वाज़ नज़र अचे थी। अच्छा तो हीअ ॾिसो हिन ते असीं सेम साॻी टोटल जेके इफेक्ट आहिनि इहे अप्लाई करे सघूं था। हिते असां रिफ्लेक्शन जा इफेक्ट ग्लो जा आहिनि, 3D रोटेट जा आहिनि ऐं ETC वग़ैरह ये सभु इफेक्ट हिन ते असीं वर्ड आर्ट ते अप्लाई करे सघूं था। प्लस असां जेको टेक्स्ट ते बि असीं अप्लाई करे सघूं था। तो दोस्तों हिन वीडियो में एतिरो ई। तव्हां यकीनन जेको उनखे ख़बर पइजी वेंदी तव्हांखे पहिरीं में फिल जेको शेप वग़ैरह उन शेप के जेके इफेक्ट वग़ैरह उन कयासीं फिल कयोसीं हिन में तव्हांखे ॿुधायासीं। हिन में जेको वीडियो में तव्हांखे टेक्स्ट ते जेके बि इफेक्ट अप्लाई करणा हुजनि त उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी।